अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। रावलपिंडी पुलिस पाकिस्तान तहरीक इंसाफ जी लॉन्ग मार्च जी सिक्योरिटी प्लान खे हतमी शिकिल ॾेई छॾी। रावलपिंडी पुलिस जे सिक्योरिटी प्लान मूजिबि लॉन्ग मार्च जी सिक्योरिटी लाइ 10,000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़ररु कया वेंदा। पंजाब हाईवे पेट्रोल जा 500 ऐं 122 कमांडोज़ पिणु मुक़ररु कया वेंदा। प्लान मूजिबि 38 एलिट फोर्स जा एहलकार, 91 औरतूं ऐं 1094 ट्रैफिक पुलिस एहलकार बि मुक़ररु हूंदा। पंजाब पुलिस ऐं पंजाब हाईवे पेट्रोल जा एहलकार स्टैंड बाय ते रहंदा। पुलिस प्लान मूजिबि हक़ीक़ी आज़ादी मार्च जी निगरानी लाइ क्लोज़ सर्किट कैमराउनि जो कम बि मुकमल कयो वियो आहे। मार्च जी सिक्योरिटी जी निगरानी एसएसपी ऑपरेशन्स पाण कंदा। यादि रहे त पीटीआई जो लॉन्ग मार्च गुज़िरियल ॾींहुं जहलम पहुतो हो, जॾहिं त इमरान ख़ान ऐलान कयो हो त मार्च जॾहिं रावलपिंडी पहुचंदो त मां पाण उते पहुचंदुसि ऐं मार्च कंदुसि। सिंध हाई कोर्ट जो कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद डिवीज़न्स में मकानी चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत जमात इस्लामी ऐं पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। अदालत इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾिनो त चूंडुनि जो शेड्यूल जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त सिंध सरकार सिक्योरिटी लाइ नफ़री फ़राहम करे, जॾहिं त अदालत चूंडुनि में देरि थियण बाबति दाख़िल कयल समूरियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। पीटीआई अॻवान फिरदौस शमीम नक़वी चयो आहे त 4 हफ़्तनि जी तारीख़ ॾियण जी उमेद न हुई। अॼोके फ़ैसिले ते मायूसी थी आहे। पीटीआई अॻवान फिरदौस शमीम नक़वी ऐं खुरम शेर ज़मान सिंध हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जमहूरियत सां मज़ाक़ थी रहियो आहे। सिंध सरकार अवाम खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। फिरदौस शमीम चयो त 4 हफ़्तनि जी तारीख़ ॾियण जी उमेद न हुई। अॼोके फ़ैसिले ते मायूस थियो आहियां। सिंध में जमहूरियत सां मज़ाक़ कयो पियो वञे। उमेद कयूं था त 22 नवंबर ते इलेक्शन कमीशन वारो फ़ैसिलो अॼोके फ़ैसिले जी खोट खे पूरो कंदो। पीटीआई अॻवान खुरम शेर ज़मान चयो त सिंध हुकूमत कंहिं न कंहिं तरीक़े सां मकानी चूंडूं मुलतवी कराइणु चाहे थी। पुलिस खे बोर मुतासिरनि लाइ उमाणियो वियो आहे, पर मुतासिर अॼु बि दरबदर आहिनि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।